ख़बर शामिल करूं था। घोटकी का ख़ालिद हुसैन शेख जी रिपोर्ट जे मुताबिक़ एहसान कलोड़े नदी मलण पारां घोटकी में हैदराबाद जे नाले वारे समाजी शख़्सियत महमूद अब्बासी सालगिरह घोटकी में मल्हाई वई। सालगिरह जी तकरीब में मुश्ताक लिगारी, इमदाद अली घोटो, असगर लिगारी, अब्दुल जब्बार महर, इदरिस दायो, मुकेश कुमार कपेल, कुमार विशाल, कुमार लक्ष्मण दास, अमीर बख्श चाचर समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन मौके ते आयल महिमाननि ऐं तकरीब जे मेज़बाननि एहसान कलोड़ ऐं नदी मलण पारां महमूद अब्बासी जी सालगिरह जो केक काटियो वियो ऐं उन मौके ते तकरीब में शिरकत कंदड़ माण्हुनि पारां महमूद अब्बासी जी वॾी ॼमार ऐं तरक़ी लाइ पिणु दुआऊं घुरियूं वयूं।